जेडी अॻवान पीर सदरुद्दीन शाह राष्ट्रीय प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध खे विरहाइण जा ख़्वाब ॾिसंदड़ अहमकनि जी दुनिया में रहनि था। सिंध खे ज़बान जे बुनियाद ते विरहाइण जूं ॻाल्हियूं कंदड़ नफ़रत पखेड़े रहिया आहिनि। विरहाङे वक़्तु सिंध छॾींदड़नि पाड़ेसरी मुल्क में पाण खे मुहाजिर नाहे सॾायो। कराची में तरसियल मुहाजिर बि असां में ज़म थी विया हुआ, पर कुझु गंदनि माण्हुनि विच में पई मामला ख़राब कया। कराची सिंध जो ताज आहे जेको कंहिंखे बि ॾेई नथा सघूं। असां सिंध जे 1 इंच ज़मीन ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। सूबो परे जी ॻाल्हि आहे। हुन चयो त असां सभिनी खे चऊं था त सिंध में ज़म थियो, ज़बान खे जवाज़ बणाए विरहाङे जी ॻाल्हि कंदव त पोइ तव्हां रतो छाण खां सवाइ ॿियो को ऑप्शन न हूंदो। इन करे गुज़ारिश था करियूं त अहिड़ी सोच ई ख़तमु कयो जंहिं सां नुक़सानु थिए। सदरुद्दीन शाह चयो त डिजिटल आदमशुमारी जे नतीजे खे कंहिं बि तस्लीम न कयो, जॾहिं त हाणे जिदोजहद तलवारुनि ऐं बंदूकनि सां न थींदी। 15 मई खां जून जुलाई ताईं हर ज़िले में गॾिजाणी थींदी। जेडीए खे फ़ाल करे रहिया आहियूं। सिंधियुनि सां वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।